ही नजस ऐं नापाक निज़ाम आहे, नजस ऐं नापाक सिस्टम आहे जंहिंखे वणे बलूचिस्तान जा ऑपरेशन, फलाणे जी ऑपरेशन, फलाणे खे क़तल करियो, फलाणे खे मारे छॾियो, इलीगल आहिनि, अनकॉन्स्टिट्यूशनल आहिनि। सिंध मां आउं सम्झो 4 लख माण्हू जेल हली भरीनि, तंहिंमें का बि तकलीफ़ कान थींदी। ऐं गारंटी थो करां त सभु जेके पाण लीडर वेठा आहियूं सिंधी माण्हू चऊं जेल ते हलो, माण्हू केतिरा ॿारनि बचनि समेत हलंदा। हिनखे चओ नवां जेल ठारायो सिंध जे वास्ते, सभु हलंदा। वो दिन हवा हुए जब खलील खां फाख्ता करते हुए मुशर्रफ खणी अच पंहिंजूं टैंकूं गोलियूं। असीं बीठा आहियूं मैदान जंग में, पश्तून बलोच सिंधी गॾु आहियूं, पंजाब जो अवाम असां सां गॾु आहे, असीं सभु गॾु आहियूं, खणी अच पंहिंजूं टैंकूं। दलील अथई त फ़हातु बुरहानकुम इन कुंतुम सादिकीन। कूड़ायो तव्हां कहिड़ा दलील ॻाल्हाए नथा सघो, रुॻो डंडे सां ॻाल्हाए सघो था। कूड़ायो अव्हांजी का बुनियाद न आहे, अवी क़ाइदे आज़म जा गद्दार आहियो। रसूल बख्श पली जे अमली तौर सियासत जी शुरुआत सिंधी अदबी संगत मां कई हुई। ही 1948-49 ईस्वी वारो ज़मानो हो। अदबी संगत खां पोइ हुन हारियुनि जे हक़नि लाइ जाखोड़ींदे कामरेड हैदर बख्श जतोई जी जमायत हारी कमेटी में भी हिस्सो वरितो। उन वक़्तु सिंध में कम्युनिस्ट पार्टी ज़ोर वठणु शुरू कयो हो। रसूल बख्श पली जे उन वक़्तु सुबुह थींदो किताब लिखी कम्युनिस्ट पार्टी जे नज़रिए ते बहस कयो हो। हैदर बख्श जतोई जी इलेक्शन थी, चओ मां को बि मदद लाइ वेंदुमि, चओ वञा थो। बसि पोइ हुते ज़बरदस्त पॉलिटिक्स हुई, ॾेगा वॾी किसो आहे। उतां हारी कमेटी में शामिल थी वियासीं। फर्स्ट पॉलिटिकल पार्टी उहा हुन में शामिल थियासीं। एक्चुअल सिंध अदबी संगत हुई, इल्मु थ्योरी उतां सिखियासीं, पोइ हिन में शामिल थियासीं। हुन मरकज़ी कमेटी में मेंबर हुउसि, हैदर जतोई सदर हो, ग़ुलाम रगी अलगारी, मीर मोहम्मद टालपुरी, सॼो जान जेको हो, उहा उन दौर जी सभ खां वॾी पॉपुलर ताक़तवर पार्टी हुई सिंध जी, सिंध हारी कमेटी। उन खां पोइ ॿी का जमात कामरेड आहिनि कम्युनिस्ट पार्टी जा बाक़ाइदा मेंबर कोन, बाक़ाइदा ॿियनि खे कंदा ई कोन हुआ, उहो पंहिंजा पाण वियो हुआ। पर असीं सिंपथाइज़र हुआसीं, मेंबरनि वग़ैरह उन्हनि सां गॾु हुआसीं। हारी कमेटी बि उन जी मातहत हुई। हिकिड़ी कूड़ी पार्टी ठाहे खणी आया हुआ, जंहिंजो उसूल हो त नेशन जी ॻाल्हि न करियो, पंहिंजे क़ौमी हक़नि जी ॻाल्हि न करियो। मज़दूर इन्क़लाब ईंदो, पोइ उन ॾींहुं सभिनी सां इंसाफ़ थींदो। इहा कूड़ो सेंसेट खणी आयो। हिकिड़ो ब्रिगेडियर हो टीवीअ ते तंहिं ॿुधायो, क़बूल कई। असीं कम्युनिस्ट पार्टी कूड़ी ठाहे खणी आयासीं। वी अंग्रेजी अखर इस्तेमालु कई, वी फोकस्ड इट ऑन सिंध। सिंध जा रबड़ खाइणा हुआ न, त उनखे इहो प्रोग्राम ॼाणो त पंहिंजे क़ौम जो नालो वठणु गुनाह आहे सोशलिज़म में, चुप करे वियो। लेकिन उन फोकस में असीं शामिल हुआसीं, उन जे ख़िलाफ़ु बगावत कईसीं, किताब में लिखियो। उहो आहे सुबुह थींदो त क़ौमी मसइलो सोशलिज़म जो बुनियादी मसइलो आहे, केरु था चवनि सभु कूड़ आहियो। मूं हुननि जो नालो लिखियो, नक़वी नाज़शी सिंध दुश्मन साज़िशी टोलो। उहो किताबु खणी ऐं वियसि जेल में। जॾहिं अयूब वियसि जेल में, तॾहिं मीर रसूल ख़ान उहो किताबु पढ़ियो। उहो खणी सभिनी कैदीन वटि वियो। हीउ रसूल पलीअ लिखियो आहे, इहो सोशलिज़म जे ख़िलाफ़ु आहे, मथां पढ़ो, हिन माण्हू सां मथां कढियो, मथां आवाज़ ख़राबु कयो। ऐं मूं वरी चयो, जेको माण्हू मज़लूम क़ौमनि जे क़ौमी हक़नि जी ताईं नथो करे, उहो कम्युनिस्ट नाहे 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 नाहे, ईअं लेनिन चयो आहे। पोइ त कराची जेल में जंग शुरू थी। हिन दानिशवर इंसान सियासत में बि कई लाहा चाढ़ा ॾिठा। संदसि सियासी जदोजहद ते जॾहिं नज़र फेराइजे थी, त हू कंहिं वक़्त में सिंध जे क़ौमी मसइलनि ते साईं GM सैद जहिड़े क़ौम परस्त सां गॾु वेठल नज़र अचे थो, त वरी कॾहिं नेब जहिड़ी जमात में बि संदसि सरगर्मियूं नज़र अचनि थियूं। हू 1 यूनिट जी मुखालफ़त में थींदड़ जदोजहद में बि हिसेदार बणिजे थो, त वरी शेख मुजीब जहिड़े इनक़लाबी अॻवान सां बि संदसि वेझड़ाई नज़र अचे थी। हिकु वक़्त में हू MRD जी तहरीक में बि मौजूदु आहे, त वरी ॿिए वक़्त में अरबाब ग़ुलाम रहीम ख़िलाफ़ थींदड़ कार्रवाइनि में संदसि दिफ़ा बि कंदे नज़र थो अचे। क़ौमी मसइले ते साईं GM सां गॾु हुआसीं। अच्छा, हा, उन जी जमात में उन जमात में वॾेरा प्यारा महबूब तरीन वॾेरा वेठा हुआ। ऐं कंहिंजी बि ॻाल्हि कान थी ॿुधाई, सभु कमु सीक्रेट हो, असां सलाही कान कंदो हो, कुझु कोन। साईं न कंदो न न कुझु लफ़्ज़ बि न, कुझु बि न, पाण कमु कंदो। सुठा आहियो, ॿार आहियो, मानी खाओ, चांहि पीओ, घुमियो, इज़त आबरू ॾींदो, फर्स्ट क्लास। बाक़ी ॿियो ख़ैरु
करणो उहो जेको हुनखे 1 यूनिट में कयोसीं 1 यूनिट जी मुखालत में सभु वॾेरा उथिया हाणे हे वॾेरा असीं त असीं मार्क्सिज्म पढ़ी वेठा हुआसीं हीअ न हे जतो इहे फलाणी इहे वठी आयूं तूं पोइ चए थी या त हलिया वञो अयाज़ बि हुन ॾींहुं हो हैदराबाद जल ते हुआसीं जेको नथो क़बूल करे सो निकिरी वञे तव्हां पोइ असीं निकिरी वियासीं ऐं उन्हनि ॾींहंनि हो मुजीब सुबुह आयो पोइ मुंहिंजी वरी दावत कईसीं शाह साहब कई ऐं हुन में आयुसि शाह साहब वटि असीं निकिरी वियासीं हुनजी मेज़बानी में गॾु हुआसीं वरी बंगाल ऐं वियुसि त वरी बि साॻी असांजा तरक़ात रहिया बादशाह साहिब साॻिया तरक़ात रहिया पर जैसे नैप में हुउसि पोइ नैप वारनि वरी चयो त 1 यूनिट के करने की कोई ज़रूरत नहीं है वरी पूनम में वियासीं उन्हनि चयो त MQM खां दाख़िल थियण खां पोइ मज़लूम क़ौम जो इताद कोन हली सघंदो हा ॾाढा सुठा माण्हू हुआ इताद इन लाइ कबो त पछाड़ी इहो MQM खे वठी अचिबो हींअर जेको इताद ठहंदो न उन में पछाड़ी इहो हूंदो त MQM खे वठी अचो अमेरिका जी हिकिड़ी नंढड़ी फरमाइश हूंदी बसि ॿियो कुझु इहा असीं पूरी करे कोन सघूं कॾहिं बि रसूल बख्श फली जो जॾहिं ॿियनि सियासी जमातनि मां मायूस थिए थो तॾहिं हू सिंध खे अवामी तहरीक जे नाले सां हिकु नई जमात बर्पे थो हीअ जमात सिंध में कहिड़नि बुनियादनि ते क़ाइमु थी हुई तंहिंजा तफ़सील बि हू पाण बयानु करे थो पर तव्हां पंहिंजी पार्टी अलॻि पार्टी कॾहिं ठाही 70s में ऐं 71 आहियां थो पोइ वरी NP में गॾियासीं वरी NP असांखे छॾी वञे IJ में गॾी MQM सां गॾी उतां असांखे कढी छॾियूं इस्तीफ़ा ॾिनसीं NP में बि तव्हां वॾे उहिदे ते ऐं सेक्रेटरी जनरल हुउसि MP होसी ऐं ANP ठाही मूं हुई MRD ठाही मूं हुई बुनियादी कम पाकिस्तान में मूं ई कया भुटे कढी छॾियऊं तव्हांखे वठी प्रोटेक्शन सिंध में मूं ॾिनी JM सदे खे चऊं त काफ़र आहे हिन क़तल करियो छाकाणि उहो जेकी ॾिठो मूं लिखे इस्लाम जे ख़िलाफ़ु फलाणे जे ख़िलाफ़ु उहा प्रोटेक्शन असां ई ॾिनी दर ते ई विरियासीं तुंहिंजी अची विरोध ख़बर पए भुटे सां विरोध ख़बर पए माण्हुनि खे हलाइण ॾियो न असीं हुन सां मुतफ़िक़ न आहियूं पर माण्हुनि खे हलाइण ॾियो न तव्हीं सिंध जा क़ाबिल वारस थिया कॾहिं खां जीअं ॻोठ असांजे वारस थिया आहिनि असां चोरनि ऐं बदमाशनि खे हथे ॾिनूं असीं बि आहियूं की हिननि ते कोन थी ॻाल्हाइण Nobody should misbehave with anybody. हींअर बि थियो जॾहिं हिन सां विढ़िया पंहिंजे अरबाब सां असेंबली जे अंदरि उन बेइज़ती कयो मूं प्रोटेस्ट कयो दिस इज़ टू मच दिमाग़ ख़राबु आहे पंहिंजे भुटे साहब मुमताज़ भुटे ते केस कयूं अख़बारनि जा तव्हां ॾिठा हूंदा हिक ॿिए जे अख़बारूं कयूं जेल में था हुजूं फलाणो वेठोसि उथी बीठुसि नो नथिंग डूइंग सिंध जी वारसी ऐं मिल्कियत कंहिंखे करणु कोन ॾींदासीं सिंध सिधी सभिनी माण्हुनि जी यू हैव टू बिहेव इन अ प्रॉपर वे कंहिंखे मज़लूम यतीम थियो हिकिड़ो माण्हू वेठो ॿिए खे मारे असीं वेठा ॾिसूं नो दिस कान बी डन जतो जे ख़िलाफ़ु बड़बड़ कयूं असां जतो ई मदद कई जतो ई असां जेके कम कया या मक़सदु जेको हुनजो कमु हो कई पर वी विल नॉट अलाउ एनीबडी टू बी विक्टिमाइज्ड इन अ वे दैट इज देयर इज नोबडी कान बी अलाउड जेका तव्हां पंहिंजी जमात ठाही उन जो बुनियादी मक़सदु छा हो 1940 जे रेज़ोल्यूशन ते अमल करियो ऐं MRD जेका असां ठाही उन में बि इहो मसइलो हूंदासीं मर्कज़ जा 4 खाता पीपल पार्टी खां सही वरितीसीं असांजो मोहतरम जनाब वली ख़ान हो गौस पाक मंज़िल जो हो सॼो जहान हो उन में असां इहो वरितो त मर्कज़ खे थोरा खाता ॾियो ऐं फेडरेशन हुन में गुंजाइश ई कान्हे हैव टॉक्स पाण में ॻाल्हायूं ऐं ॿियो अवां जेको हेॾां असांजी पार्टी ठही आहे बंगाल जे वञण खां पोइ बंगाल जो वञणु इलीगल आहे इहो पंजाब जी हुकुम ई थी आहे अक्सरियत थी वई आहे पंजाब जी नॉट एक्सेप्टेबल हिंदुनि में असीं छो कोन रहियासीं हिंदू मुस्लमान जो मसइलो छा अक्सरियत जो दाइमी अक्सरियत जो कंहिं बि क़िस्म जी रिआयत करणु इंसाफ़ करण खां इनकारी अक्सर जो मसइलो हो हिते बि कंहिं बि क़िस्म जो कोन करण जी इनकारी आहे बंगालियुनि जे करे कंहिं न कंहिं थोरी अंडरस्टैंडिंग हुई उहा भुटे साहिबु वञी हुननि जा हुननि जो कमु भुटे साहिबु हमेशह दुश्मन जा कम कंदो हो उहो करे छॾी फर्स्ट क्लास आलीशान
गुलाब जे गुल जहिड़ा ऐं असीं अकेले में तब्दील थियासीं यतीम हींअर रड़ियूं पिया करियूं हींअर पाणी पियो अचे पाणी जो इरसा हे मुड़ुस मर्कज़ में वेठा आहिनि इरसा फ़ैसिलो कयो त पाणी सम्झो खणी वियो हे मुड़ुस वज़ीर अज़म ते वेठा आहिनि चवंदा आहिनि ॿुॾणु वियो आहे विसरी ॾुॾणु आयो आहे यादि हे मुड़ुस सदर ऐं वज़ीर अज़म ऐं फलाणा थिया वेठा आहिनि तव्हां छा था सम्झो त जेका तव्हांजी जमात आहे उन सिंध में पंहिंजो पैगाम पहुचाइण में केतिरे हद ताईं कामयाबी हासिल कई? असां ई कामयाबी कई आहे ॿियो कुझु कोन्हे ॿिया त रुॻो कूड़ आहिनि ठग आहिनि बेशनी आहिनि भॼी विया आहिनि कूड़ कयूं आहे असां कालाबाग डंड रखियो असां MRD करे ज़ियाउल हक़ जूं पाड़ूं पटे छॾियूं अमेरिका लाइ नाकारो वञिजी वियो त कॾहिं अमेरिका माराए छॾियुसि असां हर आमिर खे चैलेंज कयो आहे हे कमु असीं मैदान ते न कयूं तॾहिं पीपल पार्टी में ईंदी आहे असां जॾहिं जदोजहद हलाई ऐं पीपल पार्टी खे सदर कयोसीं तव्हांखे यादि आहे कोन्हे हाफ़िज़ो आहे तव्हांखे एंटी कालाबाग थल कैनाल ऐं कालाबाग डैम कमेटी ठाहीसीं तव्हांजो सदर कयोसीं पीपल पार्टी खे असांजो इलेक्शन जो सेंचो हो सदर साहिबु हुते हूंदो हो हाणे जेको स्पीकर साहिबु आहे इहो हूंदो हो सदर खोड़ो हा हीअ बि हूंदो हो पंहिंजो चीफ साहिबु हो इन्हनि खे असां कंदा मथे ते चाढ़े कुल्हे ते खणी हलंदा आहियूं पोइ ईंदा आहिनि ताक़त में वेहंदा आहिनि पोइ कढी छॾंदा आहिनि हिनखे संद सां दुश्मनी कंदा आहिनि इंटीग्रेटेड कल कैनाल कमेटी जे माण्हू कामयाबी वठी थल कैनाल ठाहिणु ॾेई छॾियो कंहिं बि डैम न ठहंदो सिंध ते इहो नारो पीपल पार्टी ऐं अवामी तहरीक ऐं इंटीग्रेटेड थल कैनाल कमेटी जो उथण शत हू डैम ठाहिणु ॾेई छॾियो भाषा जेको सरद नालो छा आहे भाषा हाणे वरी ॿिया डैम ठहनि पिया फ़सला चीन सां ॻाल्हियूं हलनि पियूं अथॉरिटियूं थियनि पियूं हे चप वासला करियो बिस्टड़ा करियो न नंढड़ियूं कुंवारियूं थियूं आहिनि ॻाल्हायो कोन सघनि कुंवारियूं कंधे हेठि करे वेठा आहिनि वरी बि हिननि खे खणंदो असीं कुल्हे ते खणंदासीं हे वेही रहंदा हिन खे पुछंदो की हींअर त ख़बर ख़राबु आहे पोइ वरी हिनखे माण्हू खपे जो कुल्हे ते खणी हले कूड़ कूड़ कंदासीं तव्हां सां गॾु आहियूं हाणे हिननि खे केरु कोन खणी हलंदो रसूल बख्श पलीजे रुगो अवामी तहरीक खे ई मज़बूत नाहे बनायो पर हुन हिन जमात जूं ॿियूं बि ज़ैली तंज़ीमूं क़ाइमु कयूं उन ज़ैली तंज़ीमनि में सिंधियाणी तहरीक सिंधी शागिर्द तहरीक सिंधी गर्ल्स स्टूडेंट्स तहरीक सिंधी हारी तहरीक सिंधी मज़दूर तहरीक सुजाग बार तहरीक सिंधी हिंदू सुजाग तहरीक सिंध आबादगार तहरीक अवामी लायर्स फोरम अवामी इल्मी अदबी फोरम डॉक्टर्स एंड इंजीनियर्स फोरम ऐं अवामी ख़िदमत फाउंडेशन शामिल आहिनि सिंधियाणी तहरीक बाबति शेख अयाज़ पंहिंजे किताब शेख अयाज़ ऐं सहाफ़त में हिकु हंधि लिखियो आहे त रसूल बख्श पलीजे जी अवामी तहरीक सां त माण्हू इख़्तिलाफ़ रखी सघे थो पर हिन जो वॾो कारनामो सिंधियाणी तहरीक आहे जेका सिंधी मुफ़क्किर मोहम्मद इब्राहिम जोया जे औरताज़ाद जे तसवर ते ॿधी वई आहे उन तहरीक जो रूह कंहिं वक़्त में सिंध जी मारवी अख्तर बलोच हुई जेका हाणे रसूल बख्श पलीजे जे भाउ गुलाम कादिर पलीजे जी घरवारी आहे सिंध में को वॾेरो आहे माई जो लाल जो जनरल सां अखियुनि तां ईअं मिलाए ॻाल्हाए जीअं असांजो नियाणियूं पुलिस सां विढ़नि थियूं मैदान में जंगनि में बीठियूं आहिनि जेल में हुयूं ज़िया जे ॾींहंनि में नंढड़ा ॿार अंदरि हुयूं विड़ियूं हिकिड़ी बि मर्द इलाही भॻा लिखी ॾेई विया हुउसि ऐं 10 साल जेल में हुउसि मूं सवनि खे लिखी माफ़ियूं वठी ॾींदे ॾिठो मूं हिकिड़ी बि सिंध जी न्याय खे माफ़ी वठी दाऊं करे घर भॼी वेंदे कोन ॾिठो हिकिड़ी पोइ हिते बीठी मैदान में बीठी सिंधियाणी तहरीक सम्झो त पाकिस्तान ठहण खां पोइ पंहिंजे तौर ते हिकिड़ी अहिड़ी तंज़ीम आहे जेका वाक़ई सची बची सिंध जे हारी सिंध जे मज़दूर सिंध जे औरतुनि जे आज़ादीअ जे लाइ जदोजहद लाइ कोशा आहे ऐं तमामु लॉन्ग मार्च हुजे सिंध जे हक़नि जी ॻाल्हि हुजे औरतुनि जे हक़नि जी आज़ादी जी ॻाल्हि हुजे उन में अवां ॾिसंदव त हर अहिड़े पहलूअ ते सिंध जे हर मौज़ूअ ते सिंध जे हर पहलूअ ते सिंधियाणी तहरीक अवां खे सभ खां अॻु में नज़र ईंदी सियासत में हुन हिकिड़ो नओं रुझान पैदा कयो हुन सिंधियाणी तहरीक
ॿारनि जी तहरीक, हारी मज़दूरनि, यानी हुन हिकिड़ा कई सेक्शन्स इन में पॉलिटिक्स में पंहिंजी पार्टी में पैदा कया जिन वॾी जाखोड़ कई ऐं हर सिंध जे इशूअ ते हू अॻुभरो आहे, अॻुभरो रहियो ऐं ख़ुदा हुनखे वॾी हयाती ॾे, सिहत ॾे। अॼु हुनजो फर्ज़ंद मिस्टर अयाज़ पली जो उहा क़यादत पार्टी जी संभालियो अचे, लेकिन मां सम्झां थो त हुन जेका बि अधु सदी खां वधीक पॉलिटिक्स कई आहे, उन शऊर सिंधी ग़रीब अवाम, हारी मज़दूर, औरतुनि खे, न्याणियुनि खे हिकिड़ो शऊर ॾिनो। रसूल बख्श पली जे पंहिंजे सियासी सफ़र दौरान अनेक तहरीकनि में बि हिसो वरितो आहे। सिंध में जनरल ज़ियाउल हक़ जी आमरियत दौरान हलंदड़ जमहूरियत जी बहाली वारी तहरीक, जंहिंखे उर्फ़े आम में MRD जी तहरीक सॾियो वञे थो, तंहिं तहरीक जे अॻुवाणी करण जो एज़ाज़ बि रसूल बख्श पली जे खे हासिलु आहे। हुन तहरीक खे हिकु कामयाब तहरीक करार ॾिए थो ऐं उन वक़्त में सिंध जे हालतुनि जो छेद बि करे थो। सिंध में वॾे वॾे मूवमेंट हली त सिंधी ॿोलीअ खे 5 दर्जा हिननि करे छॾिया। असां हुनखे फुल पुराणे रुस्ते ते आंदो, असां हलायो। 1 यूनिट असां टोड़ायो। पीपल पार्टी 1 यूनिट जे ख़िलाफ़ हुई। भुट्टो साहब चयो जेको 1 यूनिट जो मुखालिफ़ आहे सो पाकिस्तान जो मुखालिफ़ आहे। पाकिस्तान ख़तमु थियो, मां इस्तीफ़ा ॾियां थो, मां कोन गॾु कंदुसि। GM सदो लिखी छॾियो अथसि, रिकॉर्ड में रखियो आहे। चौथे ॾींहुं अची इस्तीफ़ा ॾेई वियो, न कोन हैदराबाद जतो ई हो, आऊं हुउसि, GM सदो, ॿिया सभई हुआसीं। पहिरियां त मूंखे दाख़िल करियो, 5 ॾींहं खां पोइ चयो त इहो पाकिस्तान जे ख़िलाफ़ु आहे। हे वॾेरा सभु हुननि सां गॾु आहे न। टोटल चऊं 1 यूनिट असां टोड़ायो। हे सभु जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि न, हे चूंडियल सिंध जा दुश्मन, कातल ऐं जलाद रहिया आहिनि सभिनी 7 में। करण वारा त 80 हुआसीं न हर दौर में। ॿोली कयां थी 80 हुआसीं, हैदराबाद जतो ई हो पंहिंजो असांजो डेबलाई साहिबु, असीं सभु बुखिया जेके घर में अटो कोन हुआ, सेवासीं अदीब, शाइर, फलाणा, राति ॾींहुं सुबुह शाम तव्हां जहिड़ा माण्हू असां वियासीं, जेल में असीं वियासीं। सभु चऊं इहा तहरीक हुई। इंटीग्रेटेड थल कैनाल कमेटी मूवमेंट हुई, इहा हुई पाणी ॾियो, कालाबाद डैम बंदि करियो, न ठाहियो, मूवमेंट हुई। ॿोलीअ जी मूवमेंट हुई, अदब जी मूवमेंट हुई, रोज़ हलंदी आहे मूवमेंट पंहिंजी। MRD चवनि था त वॾी मूवमेंट हुई, हा, उन जो भला नतीजो छा निकितो? उनजी नाकामी सम्झो था या कामयाबी सम्झो था? जेकॾहिं नाकामी आहे त छो हुई? तहरीकनि में लड़ायूं चढ़ियूं ईंदियूं कोन्हनि छा, सदाईं हूंदियूं आहिनि छा? हुनजो मिशन पूरो थियो, लियाकत अली ज़ियाउल हक़ जा तख़्ता ऊंधा थी विया, हुनखे कमज़ोर कयो वियो। ज़ियाउल हक़ खे अमेरिका छो मारायो? छो त उनखे असां कमज़ोर करे छॾियो, यूज़लेस करे छॾियोसीं, अमेरिका जे कम जो न रहियो। ज़ियाउल हक़ हाणे एजेंट सुठो न रहियो, जीअं हे एजेंट वेंदा न पोइ हुननि जो अजर थींदो। कामयाबु थींदी आहे त सही, क़यामत ताईं सभु कम थींदी, हिकिड़ी तहरीक कंदी छा? तहरीकूं थियूं, लहंदियूं, वरी चढ़ंदियूं, वरी हेठियूं। सरमाएदारी तहरीक जेका हली हुई 15, 14, 15, 16 सदी में, उहा साॻी हींअर आहे छा? अमेरिका जो उरूज हो साॻियो हींअर आहे छा? रूस जो उरूज हो साॻियो आहे छा? बरतानिया जी शहनशाह हले पई छा? बेवकूफ़ी आहे। रसूल बख्श पली जे खे मुल्क जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी फांसी वारनि ॾींहंनि जूं बि चिटियूं यादगिरियूं आहिनि। हू दावा करे थो त जेकॾहिं पीपुल्स पार्टी उन वक़्त में संदसि सलाहुनि ऐं मशवरनि ते अमल करे हा त हूंद ज़ुल्फ़कार अली भुट्टो फांसी खां बची बि सघियो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे जेतोणीकि पाकिस्तान तोड़े दुनिया जा ॿिया माण्हू हिकु अज़ीम अॻवान करार ॾियनि था, पर रसूल बख्श पली जो उन हवाले सां पंहिंजी जुदा राय रखे थो। भुट्टे साहब जे फांसी या कान चढ़ी हुई, तॾहिं मूं बेनज़ीर साहिबा खे चयो, फाज़िल मूंसां गॾु हो, त अचो त हिकिड़ी पाण मुज़ाहिरो करियूं ऐं करियूं। चई छा कंदा? मूं चयो में 1 लख माण्हू हुजनि। छा कबो? मुंहिंजो 10,000 अवामी तहरीक कढंदी, 90,000 अवी कढो। त पाण मुज़ाहिरो कंदा, मुज़ाहिरे अॻु में आऊं हूंदुसि, गोली हणंदा, पहिरीं मूंखे हणंदा, भले गोली हण, वेलकम। आई हुई, 12 आई हुई। चई असीं पुछूं था, पोइ चई त मना कई आहे त जेकॾहिं
इहा कंदो। अच्छा मूंखां पुछई त मूं वटि त नवेदार आहिनि कोन माण्हू। मूं चयो हीउ माण्हू जेको सवेल तौरु वेठो हो इहा लखनि जी गोदड़ी आहे, इहो करे सघे नथो करे सघे छा? चए मूंखे हिकिड़ी वरिते मूं सां या जंहिं सां आहे। हाणे इन खे आउं छा करियां? चयां बाबा खां पुछां थी, वरी पाण मूंखे चई थी इहो ठीकु न आहे, सही न आहे। यानी जदोजहद इहा हिननि गॾिजी हिकिड़ी वॾे पैमाने ते जेका थियणु खपंदी सां न करणु ॾिनी। पोइ इलाही ॻाल्हियूं थियूं, इहे वॾो दास्तान आहे, तमामु वॾो दास्तान आहे। हिकु हिकु शइ जेका तव्हां पुछो था इन जो हिकिड़ो दास्तान आहे जंहिंते 3 कलाक ॻाल्हि ॿोल थियणु खपे। सो हीअ जे ॻाल्हियूं पिया तव्हां ॾिसो हीअ त कूड़ आहे रुॻो। हेठां त ॻाल्हि ई ॿी जीअं हिननि असांजो चवणु न कयो, जेका तारीख़ ॾिसो था असां इन करे आहे जो असांजो चवणु न कयो, असांजो सही चवणु हिननि न कयो। हिननि कूचड़नि जो चवणु कयो, सिया जो चवणु कयूं, ऐसा जो चवणु कयूं, असांजो चवणु न कयूं। जेके असीं विड़ियासीं पिए जिन कुर्बानियुनि में पई जेके मैदाननि में हुआसीं उनजो चवणु न कयूं। हलिया हर रांदि मुजीब सां ठाहींदो न, ऐं तूं मुजीब ठाहे थो ॾियां, वरी पंहिंजो यारहं मुजीब गिराईंदो भाषानी पाण सां गॾु। ज़्यादती न करो न, जेका मुनासिबु ॻाल्हि आहे। ॿियो मुजीब घणा साल हुकूमत कंदो? मुजीब घणी साल कंदो ई कोन, वरी मसाइलो मूंखे ख़बर हिनखे मुसीबत आहे वज़ीर थियण जी, वरी तोखे मिलंदी। ॻाल्हि कहिड़ी आहे? मुजीब की आज़ादु मुल्क में छाजो आज़ादु? मूंखे चई त आउं त हैदराबाद में तो 10 ॾींहं अची रहंदुसि। मुंहिंजो 10 ॾींहं इलाही मसीद भई न, इनशाला वठी खाराए थो खाराए। अरबी फर्ज़ी कहिड़ी आहे? मूंखे धमकियूं न ॾे त 10 ॾींहं तूं वेंदे मेरे साथ और भी लोग होंगे, मुंहिंजे भले हुजनि, मसीद जाम आहिनि। अहिड़ो माण्हू दिलबर माण्हू आहे, सुठा माण्हू आहे, हे रहो करे हुन सां वॾिया खाम खां वॾिया। बलोचनि ते वञी हमिलो कयो, असांजो बलोचनि तलाड़ केॾी हई हुई, पठान असांजी तलाड़ केॾी हुई, वली ख़ान जेल में पियो हो। हीअ असांजो पर जेके असांजा दोस्त हुआ नेचुरल एतादी हुआ, भुटे साहिब खे चूंडे चूंडे उन्हनि माण्हुनि खे माराए वियो। लेफ्ट जेको पंजाब जो भुटे साहिब त सिर ॾींदो हो, उन सां जेको हशर कई उहो तव्हांखे ख़बर न खपे। किथे तव्हां बि ॻाल्हायो असुल मसइलनि ते? असुल हिस्ट्री आहे किथे? असुल तारीख़ूं आहिनि किथे? ॿारनि खे जीअं किथे ॿिया अबा उहो पढ़े हूंदो पर ॾाढे हीअं कंदो, बसि कूड़ वेठा कनि। रसूल बख्श पली जो रुगो मक़ामी हालतनि जो ई इदराक ऐं इल्मु नथो रखे, पर खेसि आलमी सियासत जो बि पूरी रीत इल्मु हुजे थो। हू हिकु तरफ़ जिते सिंध जे अॼोकियुनि हालतनि खे पंहिंजे ख़ासि अंदाज़ सां बयानु करे थो, उते ई हू उन्हनि मसइलनि जो हल बि ॿुधाए थो छॾे। वाज़े करे थो त ही हालतूं आरज़ी आहिनि ऐं खेसि उमेद आहे त सिंध मां जल्द जमूद जो ख़ात्मो अची वेंदो। अंग्रेज़नि 1945 में जंग हाराई, लॉर्ड वेवलैंड खे लेटर लिखी मोकिलियो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे, ब्रिटिश गवर्नमेंट खे। 1942 में जेको क्विट इंडिया मूवमेंट गांधी चई हुई उहा फेल थी। उहा जेकॾहिं हींअर वरी हलंदी त उहा फेल कान थींदी, पाण खे टपड़ खणणा पवंदा। तंहिं करे कराची ऐं कलकत्ता जो बंदोबस्तु बंदरगाह पाण वटि रखो त जीअं हितां पाण भॼी सघूं। ॿियनि हंधा हुकूमत वापसि करियो, मुस्लमान इलाइक़नि ते हुकूमत क़ाइमु रखियो, हिंदू इलाइक़ा ख़ाली करियो, ऑपरेशन ब्रेक डाउन। मूं जेको हुन ते मकालो लिखियो आहे सभु लिखंदो आहे, सभु आउं जेके इलाही बि सभु लिखियलु आहे। मूं जेको मकालो लिखियो हुनजो नालो लिखियुमि, तंहिंमें तर्जुमो कयुमि ऑपरेशन ब्रेक डाउन जो, ऑपरेशन भॼो त भॼूं। अंग्रेज़ हाराए चुका हुआ, उन्हनि पावर ट्रांसफर कयो, हथरादा फसाद कराए पावर ट्रांसफर कयूं अमेरिका खे। अमेरिका त हुननि खां वधीक रज़न आहे, क़तल आहे, जलाद आहे अंग्रेज़नि खां। अंग्रेज़नि में का हया को दीद को फलाणो। हिननि त 5 लख माण्हू हिकिड़े ॾींहुं माराए छॾिया जापान में, को बि सबबु कोन हो, सखणूं राति जो माराए छॾियूं नागासाकी में। हिते रेज़र आहिनि, क़तल आहिनि, जलाद आहिनि। रेड इंडियंस खे जीअं मारे छॾियूं लखनि जी तइदाद में मेरू आहिनि ॻाल्हियूं, जर्मनी फलाणो फलाणो कयो। हिननि खे पावर मिली वियो आहे। लियाकत अली खान जो एजेंट हुओ, सभु एजेंट हुआ। नादर शाह ऐं चाहे उहो जेके हमला कंदा हुआ, चंगेज़ ऐं हलाकू वारी हमिलो थियो, सिंध ते कब्ज़ो थियो। बसि सिंध ऐं बलोचिस्तान ते कब्ज़ो करणु उहा असुल ॻाल्हि। हू त अॻे हुननि जा एजेंट हुआ, पठू हुआ। हींअर छा पिया अलामा इक़बाल चयो हो 1930 में लखनऊ वारे इजलास में, अजायो हुल पिया करियो, सिंध बलोचिस्तान जी सरहद असांजे हवाले करियो पंजाब जे, अंग्रेज़ भले वेठो हुजे। सिंध जूं जेके हालतूं आहिनि उन्हनि खे आलमी तनाज़ुर में तव्हां कीअं ॾिसो पिया? आउं ॿिनि तनाज़ुर में ॾिसां थो। अमेरिका त सां ई सिंध विकिणी छॾी अथनि, उन लाइ लाज़िम आहे त माण्हू हाणे पढ़ियल हुजनि।
तंहिं करे करोड़े रुपया ख़र्च करियो अणपढ़ियल लाइफ हलाइनि पिया डिग्रियूं पिया ॾियनि तव्हांखे डिग्री खपे न पैसा ॾियो तव्हांखे डिग्री मिली वेंदी अमेरिका खे डपु रुको आहे त मथां ते पढ़ियल माण्हू रहिजी न वञनि 5-6 पढ़ियल गड़बड़ कंदा तंहिं करे कूड़ा स्कूल कूड़ा कॉलेज कूड़ा तरीम कूड़ा ॻाल्हियूं हलो उचार बि ग़लति छो विकिणी छॾियो आहे हाणे हीअ वरी अॾो ठहे थो ज़ुल्फ़कार आबाद हे वॾेरा पीपला वॾेरा सिंधियुनि खे एॾो बेवकूफ़ सम्झनि था ज़ुल्फ़कार जो नालो ईंदो पोइ भले फांसी घाट ठाहे छॾ ज़ुल्फ़कार फांसी घाट कहिड़ो बि सुठो नालो रखी कंहिं छॾिजे माण्हू चरियानि जे मथे रहंदा तंहिं करे ज़ुल्फ़कार आबाद हिते ईंदो सिंधियुनि खे अकेले में तब्दीली कंदा बंगाल में हुउसि अॻे भेरे वियुसि पाकिस्तान ठहण खां पोइ वियुसि त मूं हुनखे हिकिड़े माण्हू पुछियो त ॻाल्हि त ॿुध बंगाली हो मिडिल क्लास लो मिडिल क्लास जा माण्हू घणा सियासत में आहिनि हुते सो मुंहिंजो त हीअ अवां वटि गद्दार एतिरा कोन्हनि असां वटि एतिरा थी विया कि हम गरीब लोग है गरीब लोग हिकिड़ो वस्तु आहे असां वटि जेको जेको माण्हू सभु वॾेरा गद्दार आहिनि जेको थो अचे माण्हू अॻे भेरे ताक़त में कोलो तॾहिं कोन के वरी जॾहिं अचे थो हुनखां टीणा खानू ख़राब थो करे कि हम गरीब लोग हैं पैसा नहीं है हमारे पास तो हम तिनाने का घासल लेता है 2 पैसे का माचिस लेता है गद्दार के घर पे जाता है तीली लगा के उधर उसको लगाता है घासले हार के उसको लगा देता है सुबह को जाता है कुछ नहीं होता गरीब लोग है ज़्यादा खर्च नहीं कर सकता गरीब लोग माचिस तीली से काम लेता है मुझे अहिड़ा गरीब लोग असांखे त ॾाढे मोकिलियो कजे असां सभु असीं शाहूकार असीं सभई शाहूकार कोपंदी गरीब लोग को यार को हथ चढ़े वेठे असांखे त ॾाढे मोकिलियो पाण गरीब लोग आहिनि तव्हां मतिलबु ॾिसो बचपन खां तव्हां सियासत में आहियो ऐं अञा ताईं तव्हांजी सियासत जेको आहे उहा हले पई थी त सिंध जे मसइलनि जो सिंध जे मुश्किलातुनि जो सिंध जे मुसीबतनि जो को हल बि तव्हां इहो ई अलाह साईं इहो हींअर वेठा आहियूं सऊदी अरब आहे 1000 सालनि खां ग़ुलाम आहे पोइ हल कोन्हे छा हींअर मायूं थियूं आहिनि चवंदी असीं बुरको पाईंदियूं पर असीं गाॾी हलाईंदासीं 1000 सालनि खां पोइ सऊदी अरब जा माण्हू कंध खणी मायूं चवनि थियूं त जीअं अख़बार हलायूं पाण खां 1000 भेरा त सऊदी अरब जा माण्हू ग़ुलाम आहिनि अरब दुनिया जा माण्हू ग़ुलाम आहिनि अमेरिका जा ग़ुलाम आहिनि बूट वेठा चटीन उहे वेठा आहिनि दुनिया में इहो हल इहो न जो पाण उथी बीठा आहियूं पाण ॻाल्हायूं पिया तकरीरूं पिया करियूं साईं तब्दीलीअ जी ॻाल्हि वेठा करियूं नवां वोट ॾियो नवां माण्हू आणियो इहे ख़बरूं न आहिनि सभु तब्दीली आहे इहे सुभाणे पढ़ी तव्हां ॾिसंदो तमामु वॾी तब्दीली इहे वॾेरा विया गया दौर सरमाएदारी गया तमाशा ॾेखा कर मदारी गया हे ईंदा 5-10 साल हलंदा ईअं कंदा पर ख़्वार ख़राबु थियो माण्हुनि जे रूहनि में हिननि लाइ शदीद नफ़रत हींअर ई आहे कूड़ वेठा कनि ते हे जेके वज़ीर वॾा वेठा आहिनि छा वेठा कनि अरबपति बणिजी विया आहिनि को टके जी तालीम जो स्कूल क्लास को हलियो आहे कूड़ जा अंग कूड़ आख़िर मुंहिंजे ॻोठ में तालीम आहे मावाली हुते वेठा आहिनि नशा करियो कीअं करियो हींअर रसूल बख्श पली जे पंहिंजी ज़िंदगी में अनेक इनकलाबी हालतूं बि ॾिठियूं आहिनि जॾहिं खां हिंदुस्तान जे विरहांगे जी ॻाल्हि पुछिजे थी त हू इहो करार ॾिए थो त हू आहे ई असुल में विरहांगे जो माण्हू हू विरहांगे खां पोइ लॾ पलाइण वारे अमल खे वरी कब्ज़े सां थो भेट ॾे हिननि जेके कोसाजी कया हुतां तंहिंमें त आउं हुउसि यानी ऑफिस में वियुसि रेवेन्यू ऑफिस में क्लार्क हुउसि आउं सदाईं क्लार्क हूंदो हुउसि रेवेन्यू ऑफिस में क्लार्क हुउसि त ॾिठुमि त हिकिड़ो माण्हू आहे समाप्त आहे वार पिया लड़कनि पोइ और सां ॾिठुमि त सिख जी ॾाढ़ी हुई सिख जी ॾाढ़ी हुई बदन कोन हुउसि कटियल ॾाढ़ी हुई ऐं खणी था लुॾींदा पिया हे बचन छल ॿिया माण्हू घणा हुआ ऐं माण्हुनि दुकान फुरिया पिए हिंदुनि जा दुकान असांजे संगति ॾिठुमि त उहो हिकिड़ो दुकानु हो जेको हुनजो कापियुनि जो ऐं किताबनि जो किताब हो ख़ासि करे कापियूं हुते हूंदियूं हुयूं
उनखे दोस्त लॻा पिया जेके मूंसां गॾु हूंदा हुआ। आउं वियुसि, मूं बि 3-4 कापियूं खणियूं, खणी वञी मथे असांजो दोस्त वेठो, हुनखे ॾिनोसीं त बा असांजो रखी छॾ, असीं बि खणी आया आहियूं। पोइ उन असांखे धमकायो, शर्म नथो अचो, हिंदू पंहिंजा भाउरनि पाड़ेजा हिन सां ज़ुल्म कयो, हिकिड़ो हुननि फुरिया वियो, तव्हां फुरियो आहे, भई रखे अचो, असांखे तड़ी ॼमाई, पोइ असां वरी वटि रखी आयासीं। उन फुरलुट में असीं हासूं, सभु ॻाल्हियूं ॾिठोसीं, भेण घरनि ते कब्ज़ो कंदा हुआ, इहे अंदरि वेंदा, माण्हुनि खे कढी, माइयुनि खे मोचा आणी सभु कंदा हुआ। भई खोड़ो मूं ॾिठो, हथ में पिस्तौल हुउसि। जना खे जवाबु ॾेई छॾियो, जना खे त मारे कबाब करे 24 फरवरी ते मुस्लिम में कढी ॿाहिरि ॾियारे मोकिलियोसि। तारीख़ किथे आहे? मर्द मुर्दार आहे, तारीख़ कान्हे, कूड़ी तारीख़, कूड़ी तारीख़, कूड़ी तारीख़। 24 मई ते क़ाइद आज़म मोहम्मद अली जिना वॉकआउट करे हिननि खां वियो हलियो, हिननि खां मुस्लिम लीग खसे वञो। मुल्क कब्ज़ो कयो आहे, नादर शाह जो कब्ज़ो आहे, विरहाङो नादर शाह जो कब्ज़ो हो। ॻोठ राज हिकिड़ो बाक़ल तबिको ग़ुलाम जो महसूसु कयोसीं थी पाण खे, ॼण त को दुश्मन चढ़ी आयो आहे, चढ़ी आया आहिनि, कब्ज़ो करे आया आहिनि। अमरीका हुन सां गॾु हो, लियाकत अली ख़ान दुकड़ वञी वॼाईंदो, अमरीकी सफ़ारत खाने में सफ़ीर बि कोन हो, क्लार्क वेठा हुनखे दुकड़ हणियो ख़ुशि करे ॿुधाईंदो। भला विरहाङे में ही जेका माइग्रेशन हुई इहा शामिल हथरादी जंहिं ॾींहुं विरहाङे जो फ़ैसिलो थियणो हो त हे इलाइक़ा पाकिस्तान में हूंदा, हे इलाइक़ा पाकिस्तान में न हूंदा, तंहिं ॾींहुं थियणा हुआ फ़साद। तंहिं जे लाइ लेबर गवर्नमेंट 11 रेजिमेंटूं ॾिनियूं हुयूं फ़सादनि खे दॿाइण लाइ। लॉर्ड माउंट बैटन जेको फ़ैसिलो थी आयो उहो ऐलान कोन कयईं, जंहिं ॾींहुं विरहाङो थियो तंहिंखां पोइ ऐलान कयईं। फ़साद थिया पोइ चऊं हाणे रेजिमेंटूं कढ त लॉ एंड ऑर्डर मेंटेन करियूं, चए असांजी बादशाही ख़तमु थी वई। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी? फ़सादनि लाइ टाइम न हुयो, फ़साद थियणा उन ॾींहुं जंहिं ॾींहुं ऐलान थिए, ऐलान हिन कयो ई कोन, फ़साद थिया ई कोन, टाइम ख़तमु थी वियो। ॿिए ॾींहुं चई थी आऊं त हाणे कोन उहे फ़ौज तां अथो इस्तेमालु करे सघां। पाण में सलाह करे हिननि इहो कयो त फ़साद थियनि, घणे में घणा माण्हू हिते आणजनि। हे सभु फ़सादनि जी उन्हनि माउंट बैटन, नेहरूअ ऐं हिननि जी लियाकत अली वारनि जी साज़िश जो तरीक़ो। हे पाण में पाकिस्तान गवर्नमेंट विराए खणी आया हुआ। लियाकत अली पंजाबी, नेहरू साहब अमेरिका, अंग्रेज़ बि, सिंध ऐं बलोचिस्तान अवां जी शयूं खाई पियो, खाओ पीओ जाम बढ़ाओ। इनकलाब जूं ॻाल्हियूं कंदड़ रसूल बख्श पली जो पाकिस्तान जे बानी सॾजंदड़ मोहम्मद अली जनाह जे हवाले सां पंहिंजो हिकु जुदा रायो रखे थो। उन्हनि समूरनि ॻाल्हियुनि जे पस मंज़र में ज़ोर भरे थो त माण्हुनि खे उन विरहाङे दौरान थींदड़ वाक़िअनि जी तारीख़ खे ज़रूर पढ़णु घुरिजे। जिन्ना से बार बार लोगों ने पूछा कि शरीयत नाफिज करेंगे, उसने कहा नहीं। मैं आपको बता दूं, इस्लाम के उसूलों पर चलेंगे, रोशन उसूलों पर, मुल्लाओं के शरीयत पर नहीं चलना, नहीं चलना, नहीं चलना। हर वक्त उन्होंने जो कहा, जो ऑस्ट्रेलिया पैगाम बोला, आई कैन अश्योर यू, उसके अंग्रेजी अल्फाज है, आई कैन अश्योर यू दैट इट विल नॉट बी अ थियोक्रेसी। मुल्लाओं की हाथों में चलने वाला राज नहीं होगा, नहीं होगा, नहीं होगा। जना साहब जो जेको किरदारु हुयो उहो कहिड़ो किरदारु हुयो? हुनजो किरदारु उहो जेको गाज़ी सलाहुद्दीन जो किरदारु हो, जेको अकबर जो हो। हे जेके अज़ीम इंसान हुआ मुस्लमान दुनिया में, रेयर, बेमिसाल, 9 खां 34 ताईं पाक साफ़ मैदान जा वढ़ण वारा गाज़ी सलाहुद्दीन वांगुरु। जेके दुश्मन हूंदा हुननि खे ॾियारे मोकिलींदो हो हकीम, उन्हनि जो इलाजु कराईंदो हो। अहिड़ो माण्हू हो मुस्लमान जो। हा, गाज़ी कमाल पाशा बि हिननि माण्हू माण्हू चंद माण्हू। हिन चाहियो पिए त जेका 40 वारी करारदाद आहे उन ते उनजे रूह मुताबिक़ अमल बि थिए। न, हींअर न। हींअर हुनखे ख़बर ई त हो हुनखे ख़तमु करण में 40 अमल थिए पाकिस्तान हुजे त सही। जंहिं वक़्तु उहो थींदो त टुकड़ा टुकड़ा थी वेंदो न। हिकिड़े पासे दुश्मन हू वेठो आहे, उन दुश्मन मां फारिग थियूं त पोइ हीअ करियूं न, पंजाब जी बला से मोनियूं। हींअर त उहो ज़ोर में हो त हुनजे धक मां चढ़ूं, तंहिं करे उर्दू 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 तारीफ़ कई न।
हींअर ॿोलियूं विरायो, फलाणो करो, जल्दी करो, टपड़े पूरा, खेल ख़तमु, पैसा आज़म। लेकिन हींअर बचायो। ॻाल्हि हुन हिकिड़ी नंढड़ी करे छॾी त में सभु कमु अची विया। मुस्लिम लीग न खपे, पाकिस्तान लीग खपे। रिकॉर्ड सभु रखियो आहे। सिंधी पढ़नि कॾहिं, वॾेरा चिॿूं त पढ़णी कोन ॼाणनि, अंग्रेजी जा 7 दर्जा पढ़ियल आहिनि, पहिरीं ख़बर अथनि त कीअं पढ़िबो आहे। पुछनि वज़ीरनि खां घणनि पढ़िया आहिनि। पाकिस्तान जे जुदाई जे प्रोग्राम रिकॉर्ड घणनि पढ़ियो आहे, घणनि खे पढ़णु अचे थो, घणनि खे उचार सही अचनि था ॿोली ॻाल्हाइण जा। सेनेट में घणा सिंध जा क़ाबिल माण्हू वेठा आहिनि जेके सिंध जो केस पढ़नि, सेनेट जो सीटूं सभु विकिणी छॾियूं। कालाबाड़ डैम लाइ वियासीं, हिकिड़े बुज़ुर्ग वटि मूंखां वठी तुंहिंजी ज़मीन घणी आहे जो तूं भत पियो करी। ज़मीन मुंहिंजी 2-2.5 एकड़ हूंदी या 20-30 एकड़ हूंदी, मथो छा पियो कई। सुठो भलो माण्हू हो, मुंहिंजो हथो कुझु कोन थो खां, त हीअ मुंहिंजी इलाही आहे। चई घणी आहे? मुंहिंजी 1,00,000 एकड़ ज़मीन आहे। 1,00,000 एकड़ सॼी आहे मुंहिंजी, सिंध सॼी ज़मीन मुंहिंजी ज़मीन आहे। चई मुंहिंजी ज़मीन में तुंहिंजी आहे छा? मुंहिंजी उहा त पहिरीं सभु टपड़ा माण्हुनि जा खायो वेठा आहियो, सभु जेको ॾॾो आयो दवाऊं था कयो, शू करे सभु टपड़ा खाई विया आहियो। उहा त पहिरीं ईंदी, उहा मुंहिंजी आहे। पोइ खिली वञई। रसूल बख्श पलीजे खे बांग्लादेश जे क़याम वारी सूरत हाल जो बि चिटी रीत इदराक आहे। हू ॿुधाए सघे थो त उन वक़्तु गॾियल पाकिस्तान जूं कहिड़ियूं हालतूं हुयूं ऐं कीअं न पंहिंजनि तोड़े परामन बंगालियुनि सां ज़्यादतियूं करे खेनि अलॻि मुल्क ठाहिण ते मजबूर करे छॾियो हो। ढाका खे पाहोड़ा हणी याया ऐं भुटे गॾिजी किरायो। फाथियो छा? छाजो फाथियो? बाबा असांखे सभु हिकिड़े ॾींहुं कारवाई तव्हांखे ॿुधायूं छा पिया। मूंखे त पाकिस्तान जी सभु कारवाई यादि आहे। वेहनि हे ॼट अची वेहंदा ॻाल्हायूं न, ॼट घुराए वठनि मूंसां ॻाल्हायूं। फाल छाजो? हिन लठूं हणी हुननि खे मारायो, लठूं हणी भॼायो। भुट्टो साहिबु उन राति हुननि सां रेप पियो थियो, औरतुनि सां। हीउ रही पियो उते, ॿिए ॾींहुं वियो आहे, सो वियो आहे हुन सां ॾिसण वियो हालत मुजीब जी। जनरल जो किताबु आहे लिखियो आहे, मूं वटि किताब पिया लाइब्रेरी में मथां रखियो आहे, त ॾिसां त हालत कहिड़ी ख़राब थी आहे। पोइ अची बयानु थैंक गॉड पाकिस्तान हैज़ बीन सेव्ड। पाकिस्तान इहो सेव थियो न, पाण ठाहियूं त हीअ फाशिस्ट हुकूमत अची वई, मथां अची बीह रहिया, पाकिस्तान सेव थी वियो। भुट्टे साहिबु पाकिस्तान खे सेव ईअं कयो जो इहो फाशिस्ट रूल हिननि जो, अमेरिकी एजेंटनि जो, CIA जो, दुनिया जे साम्राज्य जे ग़ुलाम करे पाण खे पेरनि लताड़े छॾियां। कराची में गुंडा पाण खे रोज़ानो पिया मारीनि, हेॾा धड़ेल पिया मारीनि, हेॾा हली नथो सघूं, को माण्हू ॻाल्हाए नथो सघे, उथी कोन सघे, नंढड़ियुनि चइनि ॿारनि ज़ालनि जी ज़ालनि सां रेप पिया थियनि, मायूं ॿार विकिणनि पिया, हे ख़ुशि पिया थियनि, ज़ुल्फ़िकार आबाद छायूं पिया। ॾिसो परी साहिबु, इन्हनि माण्हुनि खे अवाम जी मोट त आहे न। कहिड़ी मोट? भुट्टे साहिब खे अवाम जी मोट आहे, उनखे वोट ॾेई कूड़ करे मोट पिया कनि। को माण्हू ॿियो ॻाल्हाए कोन थो, तव्हां ऐं मुंहिंजे गद्दारी जे करे हुनखे मोट मिली आहे। पाण ॻाल्हायो आहे भुट्टे साहिब जे बारे में, पाण हिस्ट्री पेश कई आहे, पंहिंजे तारीख़ रसूल बख्श पलीजे GM सैयद भुट्टे साहिब ॿियनि जी हिस्ट्री पेश कई आहे त हिन छा कयो आहे, असुल छा आहे हिन जो, किथे आहे उहा? हिन TV कूड़ थी ॻाल्हाए, अख़बारूं कूड़ थियूं ॻाल्हाइनि, ख़ामोशीअ खां वॾो ॿियो कूड़ कोन्हे। नाज़िम हिकमत जो कहिड़ो कलाम आहे, जॾहिं गीत कूड़ ॻाल्हाइनि था, मान जूं लोलियूं कूड़ ॻाल्हाइनि थियूं, जॾहिं टीवियूं कूड़ ॻाल्हाइनि थियूं, तॾहिं तूं मज़बूत रहिजांइ, सच ॻाल्हाइजांइ। ख़ामोशी कूड़ आहे पाकिस्तान जी। किथे लिखियो? भुट्टे साहिब जी जो हिस्ट्री जेका आहे सा पेश कई वई आहे। आवाम सां खे मालूम करण जो हक़ आहे, उहो हक़ अदा कयो वियो आहे। किथे आहे आवाम खे ख़बर हुजे त ॿोट पट खाई विया। चऊं नंढड़ी ॻाल्हि थो पुछां, हीअ अरबाब साहिबु असांजो पीर साहिबु हो, इन्हनि जी गवर्नमेंट गॾियल हुई। इन सिंधी क़ौम ते अज़ीम अहसान करे चयो त सिंधी माण्हुनि खे कराची में न पढ़े, सिंधी माण्हू खे कराची में नौकिरी न मिले। पीपल पार्टी अख जा ॻोढ़ा ॻाढ़िया, पिचकूं 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 पिचकूं। छा थियो? ज़ुल्म थियो पियो, असां अक्सरियत कान्हे। हाणे अक्सरियत अथनि, उहो ऑर्डर रद्द कयूं। उहा अक्सरियत अथनि त ठल कैनाल रद्द कयूं। उहा अक्सरियत इरसा पाणी सिंध खे ॾिए थी,
उहा अक्सर त अथनि त सिंधी में नंढड़ियूं ॿारड़ियूं विकिजण बंदि थियूं आहिनि, सभु कूड़ा आहिनि, फ्रॉड आहिनि। पर इहो माण्हू बि त ख़ामोश आहिनि न। हज़ारे सालनि खां संद ख़बर, संद में लड़ाई जो फन किथे आहे? संद में रुॻो आहे त सूर बरे सोभ खे दिलि जा वहम विसार, हाणे भाला बड़े भाकरे आॾी में ढाल में ढाल, माना ढाल सां पंहिंजो बचाव न कर। सिंधीअ में जंग जो फन इंतिहाई क्रूड फॉर्म में आहे। एडवांस जंग करणु, साज़िश खे जवाबु ॾियणु, उहो त आहे कोन न, उनजे कल्चर में कोन्हे। मर मरे आऊं रूए मोटी कांध मां मछड़ तो पिया कचा कन केॾियूं, मुंहिंजी रुॻो गिला न थिए, ॿियो घर भींग थी वञे, टपड़ सभु खाइजी वञनि, रुॻो गिला न थिए। इल्म अदब ऐं शाइरी सां चाह रखंदड़ रसूल बख्श पली जो लतीफ़ शनास बि आहे। वो ॿुधाए थो त दुनिया खे कीअं तब्दील कजे, तंहिंजो वाहिद हल सिर्फ़ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई वटि मौजूदु आहे। दुनिया खे कीअं बदिलाइजे ऐं बदिलाइण वारनि माण्हुनि में ख़ासियतूं कहिड़ियूं हुअणु खपनि ऐं उन लाइ गुण कहिड़ा खपनि, उहो लतीफ़ जो मास्टर आहे। रोज़ ज़मीन में हिन जो माण्हू कोन्हे। कीअं? सॼी दुनिया चयो आहे त ग़रीबनि ते रहम करे, वधि में जेके सुठा माण्हू आहिनि, अबा ग़रीबनि हे अला झुरे बछाल ग़रीबनि जी झूपड़ी। लतीफ़ चए थो ग़रीब जेके लतीफ़ जा ग़रीब जेके आहिनि उहे त क़ाबिल फ़ख्र आहिनि। मथनि टुबकड़ा चिकंदड़ा अचनि, खुड़ियूं कह बकलियूं पघर सिर पेरनि, ई वड़ वेड़ी चन मूं लोॾाई लखिया, ये लूण लिङे लाइए चीरे चीरे चम मुकुर अॻे न कयो अहिड़ो कोझो कम, जा जा दावा दम तां तां पिर्त पारस। असीं तितां आयूं जिते खोंबो न आहे, जे वञूं कंहिं विहां त पर मथां ॾोइयूं, ॾोई माना घटि में घटि शइ, उहा क़ाबिल फ़ख्र ॾेखारी आहे। माण्हू अज़ीमा शयूं न, मिल्कियत न, इकोनॉमिक स्टेटस न, वॾेरो न, पगड़ न, माण्हू कहिड़े क़िस्म जो आहे? हे जे आया हेर सिमो अॻु न ॾिठा कॾहिं, ऐं तरसां तकड़ा पटन, हिन ज़माना खपनि, तव्हांजूं 15 निशस्तूं खपनि जिते आउं ॻाल्हाए सघां। ॿी शइ आहे, लतीफ़ जी आइडेंटिफिकेशन कान कई वई आहे। मिड़े छा लतीफ़ सुठो आहे, फर्स्ट क्लास। जेकॾहिं आम माण्हुनि ताईं लतीफ़ पहुचे त कहिड़ो इनकलाब बर्पा थी सघे थो? कहिड़ो इनकलाब जो बर्पा कोन थींदो। वे मधी वॻ कथूरी ॾार चरे, मां मुंहिंजे करहे पधर पग वलग, जग सी जहिड़ो जग हीअं सी हुत चरे। हीअं सी हिते जो माण्हू वेस्टर्न सां मुक़ाबिलो करे, मार्क्स सां मुक़ाबिलो करे, चीन सां मुक़ाबिलो करे, वियतनाम सां मुक़ाबिलो करे, हुजे भले न दौर में, जग सी जहिड़ो जग हीअं सी हुत न मिले। ऐं अॻूणियूं सभु ॻाल्हियूं वई हलियूं छा? सभु शयूं सर सुके साल थिया, हंज हरियो ई पेर, कंग वीचारो केर जो रसोई हींअर नखे, दूध जो ज़मानो वियो हलियो, चणस जो ज़मानो वियो हलियो, फरण वियो हलियो, साल थी विया, ज़मानो गुज़री वियो, पर उहा ख़ुशबू अॼु बि ज़िंदा आहे। माज़ीअ जूं समूरियूं अज़मतूं पाण में हिन दौर में खणी जेके माण्हू अचनि उन्हनि जो लतीफ़ छा आहे? रसूल बख्श पली जो किताबनि जे मुताले जो वॾो शौक़ीन आहे। संदसि लाइब्रेरी में हज़ारनि जे तादाद में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि जा किताब रखियल आहिनि। किताबनि जे मुताले खां सवाइ संदसि मुशाहिदो बि कमाल जो आहे। हिन महान दानिश्वर बाबति सिंध जे हिकु अज़ीम ॾाहे इंसान डॉक्टर नबी बख्श खान बलोच लिखियो आहे त रसूल बख्श पली जे साहब में ॿ ख़ूबियूं निमाया आहिनि। हिकु त हू निहायत ज़हीन आहे ऐं संदसि मुतालियो बि वसी आहे, उन करे हू क़ौमी ऐं बैनुल अक़वामी हालात खे सम्झण जी लियाकत रखे थो। ॿियो त सियासत जे मैदान में हू वॾे हौसले ऐं हिमत वारो आहे ऐं अवाम जे भले लाइ पाण पतोड़े थो। तव्हां कहिड़नि कहिड़नि वॾनि शख़्सियतनि सां मुंहुं मुक़ाबिल थिया, उन सां गुफ़्तगू थी, उन्हनि सां कमु कयो, कहिड़ी शख़्सियत तव्हांखे मुतासिर कयो? मूंखे डॉक्टर नजीबुल्ला मुतासिर कयो, अफ़गानिस्तान वारे, मुंहिंजो दोस्त हो, गहरो दोस्त हो।
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जो सेक्रेटरी जनरल नंबूदरी भट्ट उन मूंखे मुतासिर कयो। कलकत्ते में हिकिड़ा दोस्त आहे, मूंखे नालो विसरी वियुसि, कलकत्ता यूनिवर्सिटी में पढ़ाईंदो हो प्रोफेसर, उन्हनि सां मुंहिंजूं इलाही तारीफ़ूं थियूं आहिनि, फ़र्क़ु थियूं आहिनि। अमेरिका जी कम्युनिस्ट पार्टी सां मुंहिंजूं वॾियूं सिटिंग ऐं वॾा बहस थिया आहिनि। बरतानिया जी कम्युनिस्ट पार्टी सां वॾा मुनाज़रा ऐं जंग मैदान जंग में हलिया आहियूं। यूनिवर्सिटियूं अमेरिका जूं ऐं इंग्लैंड जूं यूनिवर्सिटियुनि में इलाही हज़ारे माण्हुनि सां मुंहिंजा मुलाक़ात थियूं आहिनि। माण्हू ज़बरदस्त माण्हू आहे, नाला मूं लिखिया कोन्हनि। माण्हू कहिड़े ऐं कैनेडा में बि, इंडिया बि, इंडिया जे तमामु घणनि माण्हुनि सां मुंहिंजा थिया आहिनि। इंडिया जेका आख़िरी मीटिंग थी हुई सा हुई अफ़गानिस्तान जे ख़ात्मे खां अॻु में, उनजी सदारत, उनजी पहिरियों इफ़्तिताही तक़रीर कई हुई इंडिया जे वज़ीर जंग, ऐं उनजी आख़िरी तक़रीर कई उहो कंदो महिमाननि मां चूंड कयल माण्हू जेको महिमाननि जी नुमाइंदगी करे। उन्हनि मुंहिंजो नालो वरितो, आख़िरी तक़रीर मूं कई। उनमें रूस जा सफ़ीर वफ़ीर हुआ। सॼे माण्हू तमामु ग़रीब ऐं दरारनि सां गॾु रहियो आहियां, ऐं टॉप क्लास जेके सफ़ा माण्हू। अमेरिका में असां हीअ हाल थियो जो इन किंगस्टन में वियासीं, कैनेडा में वियासीं, महिमान असांजो प्रोफेसर हो, मुखजी उन चोसी मानी बि खाईंदा, चवंदो हलो आहे वेठो आहे होटल में, चोसी मानी खाराईंदो, वियासीं हुते वेठा, पोइ वेठो मानी खाए। यू हैव कम, वेरी गुड वेरी गुड वेरी गुड, नाउ लेट्स गो। मानी खाई पाण उथी वियो, हलो उते हली बीठासीं। मिस्टर पलीजो फलाणो 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 फलाणो, मिस्टर पलीजो द क्लास इज़ योर्स। तव्हांजो को बि न, असीं हुन आसरे में रहिजी वियासीं न, ईंदासीं मानी खाराईंदो, सिंधियुनि जी मानी मानी ईंदियूं, बोड़ बोड़ इहो वो तो महिमान नवाज़ी थी, सिंध में खाए पियो, पाण ॻाल्हियूं ॿुधाए, नज़रिया पेश पियो करे, सलाह न पियो हाणे, हा सलाह न पियो, सवाल ई कोन्हे न, सम्झाणी पियो ॾे न। इहो इलाही माण्हुनि सां ॻाल्हाए, मुंहिंजो ॾींहुं दुनिया सां इलाही हलियो। पर सिंध में कहिड़ी शख़्सियत खां मुतासिर आहियो तव्हां? इलाही माण्हू आहिनि, ऐं अजीब ग़रीब माण्हुनि खां मुतासिर आहियां। मिसाल तौर हिकु हफ़्ते ताईं आयासीं, चरियो हो, सफ़ा चरियो, अकुलु कोन हुउसि, पछाड़ी मुलनि जी वर चढ़ी वियो, फिरिया पसी फीण खरनि खीर न चखियो, दुनिया कारण दीन विञाए विलाता। पंहिंजो अदीब जेके हुआ, जमाल अबड़ो, तो बि चरियो, पछाड़ी मुलनि जी वर वई चढ़ियो, ऐं ॿिया बि घणा हुआ। जोए साहिब जे हिकिड़े हिसे खां आहियां, ॿियो वॾेरनि जे पुठियां आहे, संदमि साथ धणी खणी वियो हले, उहो मूंखे कोन थो वणे। डॉक्टर बलोच जो हिकिड़ो पासो गहराई सां, जेका तमामु महदूद दुनिया में रिसर्च हुई, उहा हिन जे मुक़ाबले में पंजाब ॿियनि सूबनि कान कई आहे। पॉलिटिकल न हो, माज़ी जी ॻाल्हि आहे। अहिड़ो जॉइंट माण्हू जे मॉडर्न माज़ी मां अचे ऐं पीर परस्ती मां निकिरी जदीद सियासत में अचिया, अलाए छा करे विया। मौलाना ग्रामी, नज़म अब्बासी, ज़मीनूं ऐं ज़माना थी विया, नज़म अब्बासी न बदिलियो। रशीद भट्टी, गदाई, सभई हज़ारे सिंध में, अञा सिराज बि साॻी हंध ते आहे, उते ई आहिनि जिते अवां छॾियूं। ऐं तमामु घणा माण्हू आहिनि। ही ॿिया वरी कमज़ोर हुआ, सर्वेज, पीपल पार्टी पुठियां ललब कबी, पोइ बैतब लिखबा, पोइ कहाणी ॿुधाइबी, पर शाइरी कहर जी सफ़ा, मोहम्मद ख़ान मजीदी, इहे फ़नकार माई भाॻी जा पछी आश कयूं, आबदा ज़बरदस्त। असांजे यारनि बेअंदाज़ माण्हू सॼी दुनिया में, मास्को वेठो होटल में, मुंहिंजो हीउ जेको माण्हू वेठो आहे, टोपड़ी खणी वेठो आहे, इहो मूंखे त लॻे थो आहे हिंदुस्तान पाकिस्तान जो। त मुंहिंजी इंटरनेट जॻह हुई रूसी छोकिरी, तंहिंखे मुंहिंजो हिन माण्हू खे चयो त हेॾां हिकिड़ो पाकिस्तान जो माण्हू वेठो आहे, चयो त मूं वटि अची चांहि पी। पोइ ख़बर पई त हिंदुस्तान जी कम्युनिस्ट पार्टी जो सेक्रेटरी हो उन वक़्तु, नओं आयो, नमूदरबी खां पोइ आयो। असां कचहरी, अरब हूंदा, पोइ ॿिया हूंदा, त हुन सां आइस्क्रीमूं ठहंदी हुयूं। फाज़िल
तंहिंजी वफ़ात थी तंहिंमें असां इराक़ी गॾिजी आया असां सां गॾिजी इराक़ी ईरानी अरब तिन खे वठी आयासीं तिन पाकिस्तान एम्बेसी शागिर्द कंहिं असांजी दोस्ती हद हिसाब न आहे। जर्मनी में असांजा दोस्त आहिनि, फ्रांस में असांजा दोस्त आहिनि, वियासीं हाणे वेंदासीं कोन पोइ माण्हू वेंदा थी वञनि। अमेरिका में असांजा दोस्त आहिनि, इंग्लैंड में दोस्त आहिनि, स्कॉलैंड में आहिनि, आयरलैंड में आहिनि, नाला मूंखे घटि था थियनि लश्कर